नमस्कार, मैं हूँ श्रेया घोषाल और सिंधु दर्शन के सभी दर्शकों को मेरी ओर से हार्दिक शुभकामनाएं। इस प्रोग्राम को देखते रहें। इसमें जो इतनी खूबसूरत चीजें आप दिखाते हैं, इसको देखकर हर कोई इससे जुड़ जाता है इस प्रोग्राम से। तो मेरी आशा है और मेरी पूरी उम्मीदें हैं कि आप सबको आपके दिलों में बस जाएगा और मे दिस शो बी अ वेरी सक्सेसफुल। सिंधु दर्शन गाने बजायो ॿोली बजायो। सिंधी मुझो मान आहे, सिंधी मुझी शान आहे। दोस्तों, अॼु जे हिन प्रोग्राम के आख़िर ताईं ॾिसी करे इहो हिकु क्विज़ जो यस या नो में जवाब। ओ सुख सुहिणी बुद्धि थी न मां त ॼाए जे मखां ॿोड़ी आहियां न। मां ही कॾहिं चयो त हाणे चई करे पूरी करे छॾियो पंहिंजी इहा हसरत। अरे भाग्यवान मुंहिंजो त चवण जो मतलब पहिरियों त मूंखे अॼु खां पोइ भाग्यवान चवण बंदि कयो। मुंहिंजा त कर्म फुटाइण तव्हां सां शादी करे ऐं चओ था मां भाग्यवान आहियां। शांति। अच्छा हिकु कोप चांहि था प्यार। हिकु कोप छो? सॼो लोटो भरे थी हाणे ॾियांव, पीअंदा रहो। अच्छा मुंहिंजी सुहिणी जानो ॿुधाए ॻाल्हि छा आहे, छाजे लाइ नाराज़ आई? अरे कॾहिं त सिधो मुंहुं ॻाल्हाईंदी कर। तव्हांजो मतिलबु छा आहे? मुंहिंजो मुटेड़ो आहे। सिधो मूंखे ॿुधाए कि तुंहिंजो मूड छो ऑफ आहे भाई? तव्हांखे छा पई आहे मुंहिंजे मूड ऑफ हुजे या सही हुजे? केतिरा ई दफ़ा तव्हांखे हिकु सिधी सादी ॻाल्हि चई आहे, उहा कॾहिं ॿुधी अथव? कहिड़ी ॻाल्हि भला? अल्लाह, केतिरा ई दफ़ा तव्हांखे चयो आहे ही घर पंहिंजे नाले कराए छॾियो, तव्हां ॿुधो ई नथा। साइन वारी ॻाल्हि न? हा मां हींअर ई वञा थो ऐं अॼु त तुंहिंजे नाले ते ही घर कराए ईंदमि। हा सच्ची? हा। अरे भैया पता तो खड़ी वञो। हा ही वठो। पेन भी लिखे थी। हाँ। I love you जानू। I love you too। I love you मम्मा। मम्मा I love you। मम्मा जवाब छो कान थी दी? तोखे मुंहिंजी अखरियुनि में तुंहिंजे लाइ प्यार नज़र कान थो अचे? हा पुट, मूंखे ख़बर आहे इन्हनि 3 अखरनि जे पुठियां लिकल जेको 3 सालनि जो मूंखे आज़मूदो आहे। तूं जॾहिं यादि अथई जॾहिं तूं 5 साले जो नंढड़ो ॿारु तोतली भाषा में अची मूंखे चयो मम्मा आई लव यू, तॾहिं बि मां तोखे पंहिंजी गोदी में खणी भाकुर पाए पुट आई लव यू टू। मम्मा हाणे ॿार त पुट जेको आहे पंहिंजी मम्मा सां त प्यार कंदो न। वरी यादि अथई जॾहिं 16 साले जो तूं थिए कॉलेज मां मोटी आए तॾहिं बि तूं मूंखे चयो मम्मा आई लव यू। मां मिंट में सम्झी वई हुअसि तोखे पैसा ई खपंदा हुआ। मम्मा हाणे पैसे जी त ज़रूरत पवंदी आहे न ॿारनि खे, कॉलेज में पैसा थोरो। हुन खां पोइ यादि अथई जॾहिं 25 साले जो थिए ऐं अची करे तो मूंखे चयो मम्मा आई लव यू, तॾहिं बि मां सम्झी वई हुअसि। पुछियो मां तोखां केरु आहे, किथे रहंदी आहे, छा कंदी आहे, तॾहिं त तूं अॼु हुन सां गॾु आई। मम्मा उन जे लाइ त भई घणो तव्हांजो शुक्रिया, थैंक यू। हाणे बि तूं मूं वटि आयो आहे न आई लव यू चवण, हिन जो मतिलबु बि मूंखे सम्झ में अचे थो। तोखे पेपर ते साइन खपे न? मम्मा हाणे थोरो ॻाल्हि त आहे पर आई लव यू मम्मा। पुट मां हींअर सम्झां थी तोखे तुंहिंजो ई सभु कुझु आहे, पर हिननि पेपरनि में छा पियो आहे? मम्मा इन पेपरनि में कुझु बि कान्हे, बसि असांजे फ्लैट जा पेपर आहिनि, तव्हां साइन कयो न। फ्लैट जी मीनिंग तोखे ख़बर आहे? फ्लैट छाखे चइबो आहे? जेको माण्हू इंस्टॉलमेंट ॾींदे फ्लैट थी वञे न, उनखे फ्लैट चइबो आहे। ठीक है मम्मा, इन्हें तव्हां मकान समझो, मकान समझी करे साइन कयो। कर साइन मकान। मकान कान ए म उनजो मतलब खबर थी छा आहे? मकान छाखे चइबो आहे? जिन जे घर में दीवारनि खे 2 कन हुजनि न, उनखे मकान चइबो आहे। ठीक है मम्मा, तव्हां इन्हें के हाउस समझो, पर साइन कयो मम्मा, साइन कयो।
तोखे हाउस जी बि ख़बर आहे? हाउस कंहिंखे चइबो आहे? हाउस हौसलनि सां ठहंदो आहे, जंहिंमें खून ऐं पसीनो ॾियणो पवंदो आहे। ठीक है मामा, ता साइन कयो, कुछ भी समझी करे साइन कयो। मां यकीन तो ॾियारियां मां, मुंहिंजी अखियुनि में, मुंहिंजे दिलनि में तव्हांजे लाइ प्यार कॾहिं घटि न थींदो। ता साइन उहो मूंखे सभु ॾिसण पियो अचे, मां सभु सम्झां थी। हाणे तव्हां ई ॿुधायो, मां पेपरनि ते साइन करियां या न करियां? ॾिठव, जिते आहे मुद्दो ज़मीन जायदाद ऐं मकान जो, उते नाहे भरोसो कंहिं बि रिश्ते या ईमान जो। हाँ सोनिया जी, त तव्हीं ॿुधायो, मां खे पुट खे साइन करे ॾियणु घुर्जे या न? मोकिले ॾियो पंहिंजो जवाब असांजी वेबसाइट जे सब्सक्राइब सेक्शन में, जेको आहे टोटल फ्री। मथे ॾिनल सब्सक्राइब वारे ॻाढ़े बटन खे क्लिक करे हुन ते पंहिंजो नालो, मोबाइल नंबर ऐं मैसेज बॉक्स में तव्हांजे आंसर आइदर चओ यस और नो लिखी करे कयो सबमिट। तव्हांखे सुठो लॻो हुजे त असां आर्टिस्टनि खे वधाइण लाइ क्लिक कयो सब्सक्राइब बटन।